15-16 ॼणा असांजे वतऊं धक्कनि सां कुटियो असांजनि खे ॾाढो ज़ख़्मी कयूं। पर सरदार साहिबु असांजे विच में आयो, चए बाबा हाणे ख़ैरु आहे। वरी महिर करे 15-20 ॼणा असांजे मुड़ुसनि खे धक्का हणी ज़ख़्मी करे इस्पताल में रवानो करे छॾियो। चार पंज ॼणा आहे, हिकिड़ो माण्हू वधो हुयो। ॻोठ में ख़ैर जी ॻाल्हियूं हलनि पियूं। ख़ैर जी ॻाल्हियूं हलनि पियूं। बाबा उन्हनि चयो, वॾनि चयो त बाबा मेड़ वञो हिकु ॿिए ॾे, अलाह कंदो ख़ैरु थी वेंदो।